अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न फ़ी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुअमिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व इत्रतिही व अहली बैतिही अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ई मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अल्लाह तवां असांजो अचण हिन महफ़िल में पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। जेकी बि दिल में इरादा, उम्मीदूं, तमन्नाऊं खणी आया आहियूं, अल्लाह खां दुआ है पंहिंजे प्यारे बाने जे हिन आस्थाने जे सदके असां सभिनी जी मन जे मुरादुनि खे अल्लाह पूरो फरमाए। अल्लाह ताला असांजे मुर्शिदन करीमन के सेहत कामिला आजिला अता फरमाए, उन्हनि जो सायो असांजे मथां तादेर कायम ऐं दाइम फरमाए। सेहत सलामत हूंदी त इंशाअल्लाह अहिड़ा मेला बार बार थींदा रहंदा। तव्हां दुआ घुरो हुज़ूर क़िबला दिलबर साईं जी सेहत जे लाइ, अल्लाह उन्हनि खे ख़िज़री हयाती अता फरमाए, सेहत वारी ज़िंदगी अता फरमाए। अॼोकी महफ़िल हिकिड़ो त शोहदाए करबला ऐं अहल बैत अतहार जे ज़िक्र ॿुधण ऐं ॿुधाइण ऐं हुननि जे ईसाले सवाब जे लाइ सजाई वई आहे। ॿियो अल्हम्दुलिल्लाह आस्ताने आलिया दिलबराबाद शरीफ में अॼु करमाबाद शरीफ में पंहिंजे आस्थाने ते मदरसे जो भी इफ्तिताह कयो वियो आहे। अॼु सम्झो त हीअ हिन आस्थाने आलिया जे मदरसे जे इफ्तिताह जी महफ़िल आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजा मिठड़ा मुर्शिद करीम ज़िबानी, तहरीरी, तकरीरी तौर दीन जी तबलीग कनि था। पाण जो इल्म वारा आहिनि त चाहिनि था त दिलबर साईं जा मुरीद बि इल्म वारा बणिजी वञनि। इल्म वारनि खे अल्लाह इज़त ॾिनी आहे, इल्म खे अल्लाह हैसियत ॾिनी आहे। इल्म खां बग़ैर इंसान अधूरो आहे, सम्झो था। ज़िंदगी त गुज़री वेंदी, पर इल्म वारा थियो, पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे घराणे खे दीन जी तालीम जो, त दीन जे इल्म सिखण सेखारण वारा अल्लाह वटि ज़ोर पसंदीदा इंसान आहिनि। सो हिन आस्थाने ते अल्हम्दुलिल्लाह मदरसे जो इफ्तिताह थियो आहे। आलिम बि आहिनि, हाफ़िज़ बि आहिनि, जेके तव्हांजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदा, यादि कराईंदा ऐं दीन जो इल्म सेखारींदा। अल्लाह खां दुआ आहे त हे आस्थानो क़यामत ताईं जाइम ऐं जारी ऐं सारी रहे।
असां न हुजूं, असांजो औलाद हलाइण वारो थिए, असां न हुजूं हिते अल्लाह करे त ईअं ई दीन जा मेड़ा का थींदा रहनि, दीन जा आलिम हिन आस्थाने तां निकिरनि, क़ुरान जा हाफ़िज़ हितां थी निकिरनि, माण्हुनि में अख़लाक़ी दीनी तरबियत जो हितां शऊर वठी माण्हू पोइ निकिरनि। अल्लाह खां दुआ आहे त क़यामत ताईं आस्थानो क़ाइम ऐं दाइम रहे। अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद फुरक़ान हमीद मझां जेका मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई, उन में रब कायनात इरशाद फरमायो, अल्लाह ताला तो फरमाए इन फी ज़ालिका लआयतल लकुम। हे क़ुरान मजीद आहे जंहिंमें तव्हां जे लाइ अल्लाह निशानियूं रखायूं आहिनि। लकुम माना तव्हां जे लाइ, जेकी करमाबाद में जमा थिया आहियो, तव्हां खे अल्लाह ताला तो खिताब फरमाए हिन क़ुरान में, अल्लाह जे फरमान में, रब जे हुकुमनि में तव्हां जे लाइ निशानियूं आहिनि। इन कुंतुम मुमिनीन, जेकॾहिं तव्हां सच्चा मोमिन आहियो। ॿ ॻाल्हियूं थी वियूं। हिकिड़ी ॻाल्हि त अल्लाह तो फरमाए मूं निशानियूं बयान कयूं हिन क़ुरान में, मां अल्लाह तव्हां जे लाइ निशानियूं तो बयान कयां, पर निशानियूं समझ में उन्हनि खे ईंदियूं जेके ईमान वारा हूंदा। जंहिंजे सीने में ईमान नाहे, जंहिंजे दिल में ईमान नाहे, जेको बेईमान बणियो वेठो आहे, उनखे न क़ुरान समझ में ईंदो, न नबी जो फरमान समझ में ईंदो, न दीन समझ में ईंदो, न अल्लाह जा अहकाम समझ में ईंदा। जेकॾहिं मोमिन आहिनि त उहे चवंदा मुंहिंजा मौला तुंहिंजे हर हर आयत में असांखे तुंहिंजी खुदाई नज़र ईंदी आहे। समझो था कि न कोन था समझो? ईमान वारा अल्लाह जा ज़ोर पसंदीदा बाना आहिनि। जेके मोमिन आहिनि, जेके ईमान वारा आहिनि, जिन खे अल्लाह ईमान जी दौलत अता फरमाई आहे, क़ुरान तो फरमाए त इन्हनि ईमान वारनि जे लाइ क़ुरान में निशानियूं आहिनि। क़ुरान त हर को पढ़े थो। क़ुरान हिन ज़माने में हिंदू बि क़ुरान पढ़नि था, हिन ज़माने में यहूदी बि क़ुरान पढ़नि था, ईसाई बि क़ुरान पढ़नि था, हिन ज़माने में गैर मुस्लिम क़ुरान जी तिलावत कंदा आहिनि, उनखे पढ़ंदा आहिनि, तर्जुमो सिखनि था, पर अल्लाह जी तौहीद उन्हनि ते नाहे खुलंदी, रब जे आयतुनि जो इंकिशाफ उन्हनि ते नाहे थींदो, बल्कि जेको ईमान जे दिल रखण वारो आहे, ईमान जो ख्याल रखण वारो आहे, क़ुरान पढ़ंदो वेंदो, हिदायत वारो थींदो वेंदो आहे। समझो था न? जंहिंखे ईमान नसीब न आहे उनखे निमाज़ बि कोन वणंदी, जंहिंखे ईमान जी दौलत नसीब न आहे उनखे चङाई जी ॻाल्हि बि नसीब न थींदी, भलाई बि उनखे नसीब कोन थींदी। रमज़ान ईंदो, जंहिंजे सीने में ईमान न आहे त चुकूं ॻोल्हींदो, गर्मी लॻी पई आहे, कीअं रोज़ा रखां, ॾींहुं वॾो आहे, साईं मुंहिंजा मुश्किल आहे, कम ते थो वञा, मज़दूरी ते थो वञा, मुसीबत थी वेंदी, कीअं ॾींहुं गुज़रंदो, सो लिहाज़ा रोज़ो नथो रखां। मस्जिद में अज़ान अचे, हय्या अल सलात, हय्या अल फलाह, बेईमान हूंदो, सुतो पियो हूंदो, कचहरी में हूंदो, अजाई ड्राड़नि बटाकुनि में हूंदो, तोखे निमाज़ जे लाइ कदम नथो निकिरे, सम्झ त सीने में ईमान जी कमी आहे। मोमिन हूंदो, भली गर्मी हुजे या सर्दी हुजे, आवाज़ ते सॾ थींदो, लब्बैक चवंदो मुंहिंजा मौला मां हाज़िर आहियां। का ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? क़ुरान लथो आहे पूरी दुनिया जे लाइ, हर इंसान जे लाइ। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम काइनात जे लाइ नबी बणिजी आयो। क़ुरान फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरा। ए मुंहिंजा महबूब असां तोखे न मोकिलियो आहे पर पूरी इंसान ज़ात जे लाइ
मुझा सोहना हबीब तू नज़ीर ऐं बशीर बणजी आयो आहीं। वरी ॿी जगह ते अल्लाह फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हे मुझा महबूब असां तोखे रुगी ज़मीन न कायनात जे लाइ ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे। जे महर आहिनि त उन्हनि जो बि नबी मदीने वारो आहे, जे चांडिया आहिनि त उन्हनि जो नबी मदीने वारो आहे, जे खोसा आहिनि त उन्हनि जो नबी मदीने वारो आहे, जे बरोच आहिनि बलोच आहिनि हिंदी आहिनि सिंधी आहिनि पठान ऐं पंजाबी आहिनि पाकिस्तानी आहिनि या अरबी आहिनि अजमी आहिनि, ज़मीन ते जे को बि बानो रहे थो तंहिंजे लाइ नबी बणजी अचण वारी ज़ात हिन वक़्तु मिठे मोहम्मद मुस्तफ़ा करीम जी आहे। समझो था? जे ईमान हूंदो, जे मोमिन बानो सच्चो आहे त चवंदो त मुंहिंजो नबी मदीने वारो आहे, हा न? ईमान आहे, ईमान कामिल आहे, ईमान पुख्तो आहे, चवंदो मुंहिंजो नबी मदीने वारो आहे। जे ईमान कामिल नाहे सदाईंदो मुसलमान पर मदीने वारे साईं जो नालो न वणंदो, महबूब जी सुन्नत न वणंदी, चङाई जी ॻाल्हि न वणंदी, भलाई जी ॻाल्हि न वणंदी। सुजाग वेठा आहियो या सुम्ही पिया आहियो? सोला आहियो न? मां पंहिंजे हिसे जी तकरीर कंदुसि, पंहिंजे मुर्शिद दिलबर साईं जे हिसे जी तकरीर कंदुसि इंशाअल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या बुलंद आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। कुरान मजीद में जेका बि चंगी ॻाल्हि हुई अल्लाह फरमायो ईमान वारा तव्हां उन ते अमल कयो। ईमान वारनि खे अल्लाह ताला खिताब फरमायो। मिसाल तो रोज़ो रखण भली ॻाल्हि आहे। रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस सियाम। ए ईमान वारो तव्हां जे मथां रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि। जेकॾहिं निमाज़ जी ॻाल्हि हुई त रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात। ईमान वारा सब्र कयो, निमाज खां मदद तलब कयो। निमाज भली शइ आ, सब्र भली शइ आ। अल्लाह मोमिनन के चयो त ईमान वारो तव्हां अमल वारा बणजी वञो। ज़कात सुठी शइ आहे, रब फरमायो ईमान वारा तव्हां जो। धारियुनि सां खिताब न आहे। जंहिंखे ईमान जी ॻाल्हि नथी वणे सो न ॿुधे, जेको मोमिन आहे सो कन लाए त अल्लाह उन मोमिन खे छा थो फरमाए। समझो था? ईमान जी दौलत हर कंहिंखे नसीब नाहे थींदी। क़ुरान फरमायो ओ मुंहिंजा महबूब बराड़ी जा बद्दू ऐं आराबी चवनि था असां मोमिन थिया आहियूं। फरमाईन त तव्हां मोमिन न आहियो थिया, मुस्लमान थिया आहियो। रुगी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ण सां इस्लाम नसीब थींदो आहे, ईमान नसीब न थींदो आहे। ईमान वारो उहो आहे जेको चवे त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुझे नाले ते सिर बार बच्चा बार हर शे कुर्बान आहे। नबी जो हलण वणे, मोमिन उहो जंहिंखे नबी जो ॻाल्हाइण वणे, मोमिन उहो जंहिंखे नबी जी गुफ्तार वणे, अमल वणे, पंहिंजी जिंदगी उहे गुज़ारींदो
जियां मदीने वारे साईं जी जिंदगी आहे मुझे लजपाल नबी जी जिंदगी गुजारी आ ईमान वारो इं जिंदगी गुजारींदो आ जियां मदीने वारे साईं जी जिंदगी आहे। कुरान फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना अलबत्ता तहकीक मुझे लजपाल नबी जी जिंदगी में तव्हांजे लाइ जिंदगी गुजारण जो सुहिणो नमूनो आहे। इन आयत ते अमल करण वारा ईमान वारा हूंदा आहिनि। समझो था धारियनि जी त ॻाल्हि ई कोन्हे का न जंहिंखे ईमान जी ॻाल्हि नथी वणे सो पर ॿाहिरियो बनो वठे। हिते उहे वेंदा जेके चवंदा आहिनि मुंहिंजी दिलड़ीअ जो दिलबर महबूब मुहम्मद आ मुंहिंजी दिलड़ीअ जो दिलबर महबूब मुहम्मद आ रहमत जो पीरी पे कर महबूब मुहम्मद आ ओ अल्लाह ॾियण ते आ हथ वंड आ हबीबन जे खुद पाण चयो परवर महबूब मुहम्मद आ मुंहिंजी दिलड़ीअ जो दिलबर महबूब मुहम्मद आ। समझो था अल्लाह के मोमिन वणन था अल्लाह के ईमान वारा वणन था त चङियूं ॻाल्हियूं सभई फरमाई त ईमान वारा तव्हां कयो। बुछड़ियुनि ॻाल्हियुनि खां रोकियईं गंदियुनि ॻाल्हियुनि खां रोकियईं बुछड़ी राह खां रोकियईं गंदी सोहबत खां रोकियईं। रब फरमायो एॾे न वञो ए ईमान वारो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह ए ईमान वारो तव्हां अल्लाह खां डिॼंदा रहो वकूनू मअस्सादिकीन। बुछड़नि जी सोबत में न वेहो अल्लाह जे सचनि बाननि सां अचे वेहो रब जे सुहिणनि बाननि सां अचे वेहो अल्लाह जे बरगुज़ीदा सचनि बाननि सां वेहो। या कचहरी बि तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े फ़ाइदो ॾियण वारी आहे। ये क़ुरानी महफ़िल सजाई वई आहे पक ॼाण त ईमान वारो आहीं तॾहिं क़ुरान ॿुधण जे लाइ जमो थियो आहीं। मोमिन खां अलावा ॿिए खे ताक़त न हूंदी जो क़ुरान जी महफ़िल में अचे क़ुरान सम्झण जे लाइ अचे। शुक्र कर मालिक जो दिलबर सुहिणे जे आस्ताने ते आयो ही अल्लाह ईमान वारो बणायो आ जो अॼु अल्लाह वारनि जी सोहबत में अचे वेठा आहियूं। समझो था कुरान तो फरमाए त तव्हां के आयतूं ॿुधायूं था अमल कयो जे तव्हां ईमान वारा आहियो। वरी अल्लाह के बुछड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचाइणो हुयो त जेके गंदियूं शयूं हुयूं अल्लाह फरमायो इन्हनि जे वेझो न वञिजो। अल्लाह ताला ईमान वारनि खे फरमायो ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो न वञो ईमान वारा आहियो ज़िना जे वेझो न वञो। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह वज़रू मा बक़िय मिनर रिबा। ए ईमान वारो डिजो अल्लाह जी ज़ात खां ऐं जेको व्याज तव्हांजो पोइ ते रहिजी वियो आहे उहो बाक़ी व्याज वठण वारा न थियो चओ त माफ़ करे छॾियो व्याज जी पचर छॾियो इन कुंतुम मुमिनीन जेकॾहिं सच्चा मोमिन आहियो त व्याज न खाईंदो। जे ईमान वारा न आहियो
अल्लाह के पंहिंजो मालिक नथा मञो, जे रब जो दर नथा वठो त वञो ॿिए कंहिं दरवाज़े ते, पोइ भली ज़िनाऊं कंदा वतो, भली व्याज खाईंदा वतो, पर जे ईमान वारा आहियो त चओ त ज़िना न कंदासीं, व्याज जे वेझो को न वेंदासीं। अब समझो था ले कोन था समझो? कुरान आवा अग में आयत मूं पढ़ी त इन फी ज़ालिकल आयत लकुम, हे तव्हां जे लाइ हुकुम आहे, हे तव्हां जे लाइ आयतूं आहिनि जेकॾहिं अमल कयो, ईमान वारा आहियो। ज़िना न कयो, व्याज जे वेझो न वञो, बदकिरदारी जे वेझो न वञो। कुरान फरमायो ए ईमान वारो हिक ॿिए जी गिला न कयो, वला तजस्ससू, हिक ॿिए जी जासूसी न कयो, वला यग़्तब बादुकुम बादा, ऐं हिक ॿिए जी लिकी गिला न कयो, ग़ीबत न कयो। जे मोमिन आहियो त बुछड़ियूं आदतूं छॾे उहे आदतूं अपनाईंदो जेके अल्लाह पाण सेखारियूं आहिनि। अब ॻाल्हि वणे थी हले कोन थी वणे? सुभान अल्लाह, कुरान वणे थो न? अमल बि कंदव न? अॼो की नसीहत ॿुधी वञे, इंशाअल्लाह ईमान वारो थी पो वेंदे। ऐं अञा अॻियां तोखे ॿुधायां थो त ईमान वारनि खे अल्लाह फ़ाइदो केतिरो ॾिनो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या फत्तकुल्लाह, ईमान वारनि खे अल्लाह जो हुकुम आयो, ए ईमान वारो डिॼो अल्लाह जी ज़ात खां, व अस्लिहू ज़ात बैनिकुम, ए ईमान वारो पंहिंजे पाण में सुलह करण वारा बणिजी वञो। ईमान वारो झेड़ा नाहे कंदो, ईमान वारो फसाद नाहे कंदो, ईमान वारो पाण में विढ़ंदा नाहिनि, झगड़ा नाहिनि कंदा, हिक ॿिए में ईअं लॻा वेठा हूंदा ॼण पहाड़ हुजनि। भाव भाव सां कोन ठहे, पीउ पुट सां कोन ठहे, ससु नुंहं सां कोन ठहे, धीउ माउ पाण में झेड़े में आहिनि, पीउ पुट पाण में झेड़े में आहिनि, यार यार में वफ़ादारी न रही, दोस्तनि जी पाण में दुनिया ख़ातिर वफ़ादारी रही, हाओ जे ईमान ख़ातिर हिक ॿिए में दोस्ती रखो हा त झेड़ा न थियनि हा, जे मदीने वारे साईं जी सुन्नत समझी मोहब्बत रखो हा, फसाद न थियनि हा। असां जूं मोहब्बतूं दुनिया ख़ातिर, असां जूं उल्फतूं दुनिया ख़ातिर, पैसे वारो ॾिसंदासीं त चाहींदासीं असां मिठी ॻंढियूं यारी रखूं, इन खे पंहिंजो दोस्त बनायूं, ग़रीब मिसकीन हुजे उन ॾे वेझो न वेंदासीं। क़ुरान तो फरमाए ईअं न कयो, पाण में सुलह करण वारा थियो, इस्लाह करण वारा थियो, छो त ईमान वारनि जी निशानी झेड़ो नाहे, ईमान वारनि जी निशानी पाण में मोहब्बत रखण आहे। समझो था कि न कोन था समझो? क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो, महशर जे मैदान में सिज नेज़े सवा बराबर हेठि लही ईंदो, ज़मीन ट्रामे जी बणियल हूंदी, नबी वली सभु नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा। अल्लाह फरमाइंदो ऐनल मुतहाबून बिजलाली, किथे उहे बाना जेके मुंहिंजे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बतूं रखंदा हुया। थोड़ो तसव्वुर खणी वञो, महशर जो मैदान आहे, हे गर्मी आहे, हींअर सेप्टेम्बर जो महीनो आहे, तॾहिं साह थो निकिरे, हिते दुनिया जी गर्मी आहे, थोरी तपश आहे, मथां शामियानो बि लॻल आहे, पर हींअर 5 मिंट तूं ॿाहिरि काढ़े ते उस ते वञी बीह त बीह न सघंदे, तपश जे करे, गर्मी जे करे,
हितां करोड़े साल परे पंध ते आ सिज, पर उन जी तपश में बीह नथा सघूं। पर क़यामत में यो सिज सवा नेज़े बराबर लही ईंदो। हीअ चमड़ी असांजी हीअ गर्मी बर्दाश्त नथी करे मिठा। क़यामत जी गर्मी कीअं बर्दाश्त कंदासीं? हिकिड़ो ॾिहाड़ो मदीने वारे साईं फरमायो त 50,000 सालन बराबर हूंदो। हिकु ॾींहुं एॾो वॾो हूंदो। उन ॾिहाड़े यौम ला ज़िल इल्ला ज़िल अर्शुहू, रब जे अर्श जे साए खां सिवा ॿियो को सायो न हूंदो। हबीबन करीमन फरमायो त रब पुकारींदो, ओ उहे बाना किथे हिन जेके मुंहिंजे ख़ातिर मोहब्बत रखंदा हुया। अबा हिते आया आहियो, सची ॿुधायो करमाबाद में अचण वारो, तव्हांजो हिते को कर्ज़ रहियल हुयो जो वठण आया आहियो? का रिश्तेदारी जो ॾियण आया हो, निभाइण आया हो? हिते आयासीं अल्लाह ख़ातिर। हिते आयासीं मदीने वारे साईं जी सुन्नत सिखण जे लाइ। दिलबर साईं जो नालो ॿुधी आयासीं। दिलबर साईं सां असांजी अल्लाह वास्ते मोहब्बत आहे, उहो असां सां मोहब्बत रखे थो। मिठा पो पक जान त इहा बुखारी जी हदीस करमाबाद में अचण वारनि जे लाइ मदीने वारे बयान कई आहे। ओ जेके अल्लाह ख़ातिर हिक ॿिए में हुब रखण वारा आया, रब ख़ातिर मोहब्बत रखण वारा आया। रब फरमाईंदो, किथे उहे बाना जेके मुंहिंजे ख़ातिर हुब रखंदा हुया, सभई हाज़िर थींदा। रब फरमाईंदो, हिननि जे मथनि ते नूर जा ताज पहिराया वञनि, हिननि खे नूरानी मिंबर ते वेहारियो वञे, हिननि खे अर्शे मुअल्ला जे साए हेठां जाइ ॾिनी वञे। हिननि सभिनी खे मूं अल्लाह जी रहमत हेठां विहारियो वञे। छो त दुनिया में माण्हुनि दुनिया जा रिश्ता निभाया, दुनिया ख़ातिर दोस्तियूं रखियूं, कारोबारी दोस्तियूं हुयूं, वापार सांगे दोस्तियूं ऐं रिश्ता रखियनि। पर हे करमाबाद में अचण वारा आशिक आहिनि जेके अल्लाह ख़ातिर हिक ॿिए में हुब रखंदा हुया। सुभान अल्लाह। ऐं जेको रिश्तो अल्लाह ख़ातिर थिए त उन में बरकत हूंदी आहे, है न? सरदारी निज़ाम आहिनि, माण्हू पंहिंजी ज़ात ते झेड़ा कंदा आहिनि, पंहिंजे यारियूं दोस्तियूं निभाईंदा आहिनि रिश्तनि खे ॾिसी। पर मिठा तूं मुस्लमान आहीं, तूं मोमिन आहीं, यारी रखणी आहे त उन सां रखो जेको मदीने वारे साईं सां हुब रखण वारो आहे। अॻियां अल्लाह फरमायो, व अतीउल्लाह व रसूलहू, पाण में सुलह कयो ऐं अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कयो जेकॾहिं तव्हां सच्चा मोमिन आहियो। सच्चा मोमिन आहियो त पाण में सुलह कयो ऐं मदीने वारे साईं जी इताअत करण वारा बणिजी वञो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या थकल थकल दुरूद न पढ़ो न, गर्मी जा मारे आयो जो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु। दुनिया वारनि खे शैतान ख़ौफ़ ज़दा कंदो आहे। दुनिया जे मामलात में हीअं थींदो, वरी हूअं थींदो, हे मामलो आहे, हे मसलो आहे। जे दिलबरा करमाबाद वेंदासीं, जे निमाज़ ते वेंदासीं, जे हे दीन जो कमु कंदासीं, दाढ़ी रखंदासीं त माइट रुसी वेंदा। अञा छड़ो आहियां, दाढ़ी रखंदुसि त माइट शादी कोन कराईंदा, हो न? बराड़ी में ख़ैरा, शहरनि में इहा बीमारी घणी आहे। मुले खे असां धी ॾींदासीं छा? मुल्ला न चओ चओ त मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल करण वारो आहे। दुनिया वारा ख़ौफ़ ज़दा कंदा आहिनि। क़ुरान फरमायो, इन्नमा ज़ालिकुम शैतानु युख़व्विफ़ु औलियाअहू,
बेशक ईमान वारन के यो शैतान आ जको काफरन खां मुनकिरन खां पंहिंजे दोस्तन सां गॾिजी खौफ ज़दा कंदो आहे। फला तखाफूहुम, ए ईमान वारो शैतानी मसलन में खौफ ज़दा न थींदा कयो। काफरन खां न डिजो, मुनकिरन खां न डिजो, मुशरिकन खां न डिजो, बेईमानन खां न डिजो, खौफ ज़दा न थियो। तव्हां जे लाइ हक़ त इहो आहे अल्लाह खां डिजो, रब खां डिजण वारा थियो। इन कुंतुम मुमिनीन, खौफ रखणो आहे त अल्लाह खां रखो। जे सच्चा मोमिन हूंदो त रब जो खौफ हूंदो। जे बेईमान आहिनि, ईमान नाहे, ईमान जी दौलत नाहे त दुनिया जे करे परेशान थी वेंदो, नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते परेशान थी वेंदो, ॾुखारो थी वेंदो। साईं हे मसलो आहे, हे मसलो आहे, हाणे बीमारी अची वई, हाणे कर्ज़ वकोड़े विया, हाणे बनी नथी थिए, हाणे हे मसलो थी वियो, फिलाणो रुसी वियो, फिलाणो यार कावड़जी वियो, हे मामलो अची वियो। क़ुरान तो फरमाए दिलगीर न थी, ॾुखारो न थी। वरी ॿी जगह ते रब फरमायो वला तहिनू वला तहज़नू व अंतुमुल आलौन, मायूस न थियो। ओ करमाबाद में अचण वारा मायूस न थी, दिलगीर न थी, वला तहज़नू, ऐं परेशान बि न थी। अंतुमुल आलौन, अल्लाह तव्हां खे ई गालिब कंदो, तव्हां खे ई अगरो कंदो, तव्हां खे ई सुभारो कंदो। पर शर्त आहे इन कुंतुम मुमिनीन, शर्त आहे जे सच्चा मोमिन हुजो। दुनिया जी परेशानियूं खे ॾिसी रोई तो, दुनिया जो थोड़ो दुख ॾिसी तूं परेशान थी तो त हाणे अरे छा थींदो? अब उहो थींदो जेको रब खे मंज़ूर हूंदो। दुनिया जे करे परेशान नाहे थिबो, दुनिया वारनि जे करे परेशान नाहे थिबो। इहो सोच त अल्लाह राज़ी आहे कि न कोन्हे को, रब खे राज़ी कयो अथऊं कि न कोन कयो अथऊं, रब सां असांजो ताल्लुक मज़बूत थियो आहे कि न कोन थियो आहे। जे तुंहिंजो ताल्लुक अल्लाह सां जुड़ियल आहे, मज़बूत आहे, पक ॼाण त दुनिया जूं आंधियूं हवाऊं तूफ़ान तोखे कुझु कोन कंदा। रब सां ताल्लुक मज़बूत आहे, ईअं बीठो रहंदे जीअं पहाड़नि ते जबलनि ते हवाऊं घुलंदियूं आहिनि, को फ़र्क़ु नाहे पवंदो। अल्लाह तोखे जबलनि खां वधीक मज़बूत करे छॾींदो। शर्त आहे त ईमान हुजे, शर्त आहे त रब ते भरवसो कामिल हुजे। वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा, जेको बानो अल्लाह खां डिॼंदो आहे, सच्ची दिल सां ईमान वारो बणिजी वञे, अल्लाह हर मुश्किल में उन जे लाइ आसानी जो रस्तो खोले छॾींदो आहे। दुनिया जा दुख ॾिसी परेशान न थी मिठा। मुंहिंजे मुर्शिद मातली वारे सबक सेखारियो आहे, दुख अचे गम अचे चओ हज़ारनि गमनि में ॾिनुम मुस्कुराए, सजण तां ही सिरड़ो छॾियो थम सहाए, सजण तां ही सिरड़ो छॾियो थम सहाए। हज़ारनि गमनि में ॾिनुम मुस्कुराए, सजण तां ही सिरड़ो। ओ न छॾबो न छॾबो पिरीअ जो पनारो, चओ सिवा यार आहे ॿियो कहिड़ो सहारो। दुनिया जे करे अल्लाह खां मुंह मोड़ी तो, हैफ़ तुंहिंजे ईमान ते यार। तो दुनिया ख़ातिर ॾाढी तोखे न वणे, माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ ईमान जो दर छॾी तो, हैफ़ तुंहिंजे ईमान ते जो दुनिया वारनि खे राज़ी कई, अल्लाह खे राज़ी करण जी कोशिश न कई। ईमान वारो चवंदो आहे त मुंहिंजा मौला मरण बि तुंहिंजे दर ते, जीअण बि तुंहिंजे दर ते आहे। न
छॾबो न छॾबो पिरीअ जो पनारो सिवाय यार कहिड़ो ॿियो आहे सहारो सिवा सिक सॼण जे छॾियुमि सभु जलाए हज़ारनि ग़मनि में ॾिनुमि मुस्कुराए सॼण तां ही सिरड़ो छॾियो थम सहाय पंहिंजे मालिक तां ही सिरड़ो छॾियो थम सहाय हज़ारनि ग़मनि में ॾिनुमि मुस्कुराए सॼण तां ही सिरड़ो सुभान अल्लाह समझो दाले कोन था समझो बा इब्राहिम अलैहिस्सलाम ज़मीन ते अकेलो अल्लाह जे नाले वठण वारो हुयो हिकिड़ो ॼणो माउ छा कयसि जो खणी वञी गार में पैदा कयईं के निमरूद खे चयो त छोकिरो पैदा थींदो उहो तोखे क़त्ल कंदो उहो तुंहिंजी बादशाही ख़तम कंदो माउ वञी गार में ॼणियोसि गार में उते थञ प्यारण जे लाइ वेंदी हुयसि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ज़मानो गार में रहियो जेसीं बालिग न थियो तेसीं गार में बंदि हूंदो हुयो अल्लाह जी इबादत कंदो हुयो रब जी बंदगी कंदो हुयो उते गार में मौजूद हुयो जॾहिं बालिग थियो मां चयसि ॿाहिरि निकिर ॿाहिरि निकितो सिज खे ॾिठईं सिज जी चमक इब्राहिम अलैहिस्सलाम सिज जी रोशनी ॾिसी चई त वाह जो चमकदार आहे मुंहिंजो अल्लाह इहो आहे शायदि मालिक इहो आहे जो एॾी चमक अथसि जग रोशन करे छॾिया अथई जॾहिं सिज लथो रोशनी ख़तम थी वई चई त मुंहिंजो अल्लाह सिज नथो थी सघे छो त सिज जी रोशनी 24 कलाक नथी हले रब त उहो थिए जेको सदाई रोशन हुजे रब त उहो हुजे जेको सदाई मौजूद हुजे हवाऊं पियूं घुलनि चई शायदि इहो मुंहिंजो रब आहे रोशनी चंड खे ॾिसी चई इहो मुंहिंजो रब आहे पाणी खे चई शायदि इहो मुंहिंजो रब आहे आख़िर में चई हर शइ त ख़तम थियण वारी आहे मुंहिंजो अल्लाह त उहा ज़ात आहे जंहिंखे कॾहिं खात्मो नाहे अचणो समझो था त मुंहिंजो अल्लाह त उहो आहे जेको सदाई रहण वारो आहे न मुंहिंजो रब त उहो आहे जेको बाक़ी रहण वारो आहे हे त अॼु जूं शयूं आहिनि सुभाणे ख़तम थी वञनि चई त मुंहिंजो अल्लाह रब अल्लाह आहे सुभान अल्लाह माण्हू दुनिया ॾिसी रब बदिलाईंदा आहिनि पर इब्राहिम अलैहिस्सलाम दर्स ॾिनो दुनिया ॾिसी पंहिंजे रब ते ईमान पुख्तो कंदा कयो समझो था उन्हनि जे पोयां छो था हलो जेके अॼु आहिनि सुभाणे ख़तम थी वेंदा भगत कबीर हुयो हिंदुस्तान जो शेर चई रामा मर गए कृष्णा मर गई लखूबाई साधु उसको क्यों ना पूजो मौत जिसे ना आई उनखे छो नथा पूजो जेको अल्लाह हुआ अचे गोठ में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तबलीग कई चाचो कावड़जी पियसि माइट रुसी वियसि यार कावड़जी वियसि सॼो शहर दुश्मन बणिजी वियो हिकिड़े ॾिहाड़े मेलो पियो थिए शहर जे में रहंदो हुयो मेलो थियणो हुयो गोठ वारा सभु मेले ते विया पोयां बुत खानो हुजे इब्राहिम अलैहिस्सलाम छा कयो जो वॾो हिकिड़ो कुहाड़ो खयईं सुभान अल्लाह घोटकी में अॻे जे मंदरनि ते जहिड़ा था हलनि पिया इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थो कयां ईमान वारनि जी ॻाल्हि थी हले हे तव्हां इन्हनि माण्हुनि खां डिॼो था त फ़ाइदो कहिड़ो ईमान जो सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम वॾो कुहाड़ो खणी आयो अचे बुत खानो जेको शहर जो वॾे में वॾो हुयो वारे वारे सां सभिनी कंहिंजे बुत जी टंग भॻई कंहिंजो मथो भॻई कंहिंजी ॿांह भॻई कंहिंखे भोरा भोरा कयईं आयो जेको वॾो कुहाड़ो हुयसि वॾो बुत हुयो उनजे कुल्हे ते टंगे हलियो वियो हिकिड़ो वॾो जेको बुत हुयो उनजे कुल्हे ते कुहाड़ो टंगे पाण हलियो वियो जॾहिं मेलो ख़तम थियो गोठ वारा शहर वारा वापसि वरिया
निमरूद चयो अवल मां बुत खाने में वेंदुसि, मेले तां आया आहियूं, असांजी कुर्बानी क़बूल पई आले न, पहिरियां मां वञी पूजा कंदुसि। निमरूद जीअं जो बुत खाने जे अंदरि घिड़ियो आ, ॾिठई त को बुत ऊंधो पियो आहे, को सिधो पियो आहे, कंहिंजी टंग भॻी पई आहे, कंहिंजो मथो हुते पियो आहे। हे छा थी वियो? चए कंहिं कमु कयो आहे? चए हिकिड़ो नौजवान आहे, नालो इब्राहिम अथसि, नओं आयो आहे, चए थो त बुत परस्ती छॾे ॾियो न त तव्हांजे बुतनि खे भञी छॾींदुसि, शायदि उन बुत भॻाइनि। चई निमरूद चयो आंदो वञे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मूं त बुत न आहिनि भॻा, हाणे हिकमत अमली खां पियो कमु वठे, मूं त बुत न आहिनि भॻा, हे ॿिए कंहिं भॻा हूंदा, बुत खाने में अचे बीठा, चई त हे बुत तो भॻा आहिनि। कुहाड़ो जो ॾिठनि त वॾे बुत जे कुल्हे ते पियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जो इहो जेको आहे न कुहाड़ो खणी वेठो, तव्हां मेले ते हलिया वियो, हिननि खे अकेलो करे ॿियनि बुतनि जी वञी पूॼा कयो, वॾो बुत कावड़जी पियो ते नंढनि बुतनि सभिनी खे भञी छॾियो आहे। सम्झो था हाले कोन था सम्झो? हे क़ुरान जो तर्जुमो थो कयां पियो, सूरह इब्राहिम खोल, क़ुरान जो निस्बी तर्जुमो आहे। इहो जेको तव्हांजो वॾो बुत आहे, इन नंढनि बुतनि ते कावड़ आहे, हुनखे भञिजी। निमरूद चयो हे बुत कीअं भञंदो, हे त पंहिंजे नक ते वेठल मख खे बि नथो उॾारे सघे, हे कीअं चुरी सघंदो, हे कीअं ॿियनि खे भञी सघंदो। इब्राहिम फरमायो मञी थो, हे पंहिंजे नक तां मख बि नथो उॾारे सघे, वरी उन खां था घुरो, इहो तव्हां जूं हाजतूं पूरियूं कंदो, इहो तव्हां खां ज़रूरतूं पूरियूं कराईंदो। ए निमरूद उन रब खां छो नथो घुरी जेको सिज खे बि उभारे थो, चंड खे चिमकाए थो, हवाऊं घुलाए थो, जेको ज़रूरतूं पूरियूं करण वारो अल्लाह हुआ, उन जे आॾो छो नथो झुकी, उन रब खां घुर। लाजवाब थी विया, गुस्से में अची निमरूद चयो इब्राहिम जे लाइ आड़ा ॿारियो वञे, उन बाहि में उछलायूंसि, ओ इब्राहिम रब जी तबलीग करण छॾे ॾे, बुत परस्त बणिजी वञे, न त आड़ा में झलाईंदासीं। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो जिस्म सड़ी वञे पर कॾहिं मालिक रब जो दर कोन छॾींदुसि। समझो था कि न कोन था समझो? भाई बरे पई मलाइक लही आया, ओ इब्राहिम हुक्म कर, मींहं जा मलाइक आहियूं, सेकंडनि में मींहं वसाए बाहि विसाए छॾींदासीं। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे पत्थरनि वसाइण जा मलाइक आया, हुकुम कर निमरूद जे मथां अहिड़ी हलाकत आणियूं जो पूरी क़ौम तबाह थी वेंदी। जिब्रील लही आयो, ओ इब्राहिम हुकुम कर, मलाइकनि जी फौज तुंहिंजी मदद जे लाइ बीठल आहे। हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह फरमायो ओ जिब्रील ए मलाइको छा मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो कि न? चवनि त हाओ इब्राहिम अल्लाह त हर कंहिंखे ॾिसण वारो आहे, रब खे ख़बर आहे। इब्राहिम फरमायो जे रब ॾिसे थो, ए मलाइको हलिया वञो, मूंखे कंहिंजी ज़रूरत कोन्हे का। कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह। चव त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो मरण, मुंहिंजो जीअण मरण मुंहिंजे अल्लाह जे लाइ आहे। ए मलाइको हलिया वञो, जे रब ॾिसे थो त मूंखे कंहिंजी ज़रूरत कोन्हे का। अल्लाह ते इस्तिक़ामत सां भरवसो रखे रब खे सॾु कयईं, जीअं जो आड़ा में पियो आवाज़ आयो या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहिम। भाई थदी थी मुंहिंजे दोस्त इब्राहिम जे वार खे बि लहस न ॾिजाए। जीअं जो इब्राहिम अलैहिस्सलाम आड़ा में पियो त आड़ा जन्नत जो बाग बणिजी वियो। वरी चओ सुभान अल्लाह। तूं दिलि त लाए ॾिस न, आड़ा अॼु बि बागीचा थियनि था, बाहियूं अॼु बि उजनि थियूं। जीअं फिरौन जे मुक़ाबले में मूसा कलीमुल्लाह आयो हुयो त समुंड ॿ टुकड़ा थी वियो, राहूं ठहियूं हुयूं। अॼु बि समुंड मां राहूं ठही सघनि थियूं। अॼु बि अल्लाह ताला आड़ाहनि खे उजाए जन्नत जा बाग बनाईंदो आहे, पर शर्त आहे इन कुंतुम मुमिनीन।
हाँ रब के दिल त ॾेई ॾिस न जेको चयो मुंहिंजी दिलड़ी ॾिनम जा तोखे चओ रब के दिलड़ी ॾिनम जा तोखे या वापस वरण जी नाहे मालिक सिर जो कयो मूं सौदो हाजत कुछण जी नाहे दिलड़ी ॾिनम जा तोखे मुंहिंजा साईं दिलड़ी ॾिनम जा तोखे इहा वापस वरण जी नाहे सिर जो कयो मूं सौदो हाजत कुछण जी नाहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वॾे आवाज़ सां मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह हिकिड़ी ज़िंदगी असांजी बि इब्राहिम अलैहिस्सलाम जी हयाती ॿुधई कीअं कुर्बानी ॾिनई ऐं हिकिड़ो ईमान जो सबूत ईमान ते साबित रहण जो सबक करबला में मुंहिंजे इमाम हुसैन ॾिनो हुयो इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॿुधई हिकिड़ो पुटड़ो कुर्बान कयो ऐं इस्माइल अलैहिस्सलाम छुरी खणी अल्लाह जो हुकुम जज़ इब्राहिम इस्माइल खे मुंहिंजे नाले ते ज़िबह कर हिकिड़ो ख्वाब ॾिठो हुयईं शैतान आयसि त तूं ख्वाब ते ॾिसण ते अल्लाह ख्वाब जे ॾिसण ते बच्चा कुर्बान कबा आहिनि छा अल्लाह जो हुकुम थियो आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त हिकिड़ो इस्माइल आहे जे रब जो हुकुम थिए त लख इस्माइल हुजनि वारे वारे सां कुर्बान करे छॾियां हिकिड़ो बच्चो हुयो शैतान खे जवाब ॾिनई हिकिड़े बच्चे खे बि कुर्बान करण जे लाइ खणी आयो पर वाह वाह हुसैन जो अखियुनि जे आॾो बच्चा बि कुर्बान थियनि पिया भाइर बि कुर्बान थियनि पिया साथी बि फिदा थियनि पिया पर वाड़े हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम आहे वाह जो असां करमाबाद वारनि खे दर्स ॾिनुई त मालिक जी रज़ा ते ईअं राज़ी रहिबो आहे जंहिं मूं हुसैन राज़ी रही ॾेखारियो आहे सुभान अल्लाह हज़रत इमाम अली मकाम सब्र जो दर्स ॾिनो हुयो 10 मुहर्रम जी रात आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या ॾहीं मुहर्रम जी रात आहे हज़रत इमाम अली मकाम पंहिंजे खेमे में मौजूद आहिनि भर में खेमो हुयो जंहिंमें हज़रत बीमार ज़ैनुल आबिदीन वेठल हुया सईदा ज़ैनब साइण उन जी तीमारदारी में मशगूल आहे रात जो आधी हिस्सो गुज़रियो आहे होॾां खेमे हुसैन मां इमाम हुसैन जो आवाज़ उभरियो आहे पाण हिकिड़ो कसीदो पढ़ियो अथनि त ओ ज़माना तो कंहिंसां वफ़ा नाहे कई ओ ज़माना तो पंहिंजा पंहिंजनि खां धार करे छॾिया साथी साथियुनि खां धार करे छॾियई पंहिंजा वेझा वेझनि खां जुदा करे छॾियई ज़माना तो कंहिंसां वफ़ा नाहे कई हज़रत बीबी ज़ैनब साइण इहो कसीदो जो ॿुधो आहे साइण रोंदी खेमे हुसैन में दाख़िल थी आहे भाउ खे भाकुर पाए चवे थी ओ अदा हे त जुदाई जा शेर था पढ़ो पिया कहिड़ा जुदाई वारियूं ॻाल्हियूं था कयो पिया हज़रत इमाम अली मकाम फरमायो ओ ज़ैनब सब्र कर जो तुंहिंजो भाउ हुसैन सुभाणे तोखां धार थियण वारो अथई ओ जेको नबी सोने 60 साल अॻ में ऐलान फरमायो हुयो तो हुसैन खे करबला में शहीद कयो वेंदो ओ करबला जो मैदान हे अथई ओ अदी ज़ैनब तुंहिंजो भाउ तोखां धार थियण वारो आहे बीबी ज़ैनब साइण इन ॾुख में बेहोश थी हेठि ज़मीन ते तशरीफ़ फरमा थी हज़रत इमाम अली मकाम होश में आंदो फरमाइनि था अदी सब्र कर इहा ॻाल्हि न कर त भेण
थी चवे अदा कीअं सब्र कयां मुंहिंजो नानो नबी हलियो वियो अबो अली जुदाई करे वियो अम्मा ज़हरा साइण जुदाई करे वई ताज़ो अदो हसन बि असां खां विछोड़ो करे वियो ओ अदा हुसैन हाणे तोखां सिवा असांजो ॿियो को वाहर वसीलो नाहे तोखां सिवा असांजो को साथी नाहे असांखे कंहिंजे आसरे ते छॾियो थो वञे जे वेंदे हलियो त असांजी सार केरु लहंदो असां भेणुनि जे मथे ते हथड़ा केरु रखंदो हज़रत इमाम आली मक़ाम फरमायो अदी सब्र कर मुंहिंजो नानो मूंखां भलो हुयो सो बि हलियो वियो मुंहिंजो अबो अली मूंखां ज़ोर भलो हुयो सो बि हलियो वियो मुंहिंजो अदो हसन मुंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा मूंखां भली हुई से बि हलिया विया मूंखे बि वञणो आहे हिते दुनिया ते अल्लाह जो नालो बाक़ी रहणो आहे ओ ज़ैनब तोखे मां अल्लाह जे हवाले करे थो वञा सब्र कजे सब्र जी तलकीन कंदा थोड़ी देर गुज़री आहे हज़रत बीबी शहरबानो साइण रोंदी आई चई त ओ हुसैन वर हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे खेमे में हींअर उथी आहियां ख्वाब में ॾिसां थी मैदान करबला आहे का नकाब पोश औरत आहे जंहिंजे हथ में बुहारो आहे जेका करबला जे मैदान खे बुहारियूं ॾेई रही आहे मूंखे चवे थी ॿियो आदि बुहारो त ॾे मूंखे मां करबला जो मैदान साफ़ कयां बीबी शहरबानो साइण चयो ओ अम्मा तूं केरु आहे जो एॾे ऋण खे बुहार जे लाइ आई आहियां हिते तोखे बुहारी ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे तूं केरु आहे जेको करबला जो ऋण पई बुहारी त उहा औरत चवण लॻी मां फातिमा ज़हरा आहियां सुभाणे ॾींहं जो मुंहिंजे शहज़ादे हुसैन खे तीर लॻंदा तलवारुनि जा घाव थींदा उहो जॾहिं घोड़े तां हेठि किरंदो त मथां को पत्थर हुजे का काठी हुजे मुंहिंजे हुसैन खे न लॻे मुझे शहजादे हुसैन के का तकलीफ न पहुंचे जो मैदान करबला के मां मदीने मां बुहारण जे लाइ आहियां सुभान अल्लाह ख़बर हुई त शहादत थियण वारी आ पर मैदान करबला में मुझे इमाम शहजादा मौला अली अहिड़ो सबूत ॾिनो असां करमाबाद वारनि खे दर्स ॾिनुनि त ए करमाबाद वारो दीन ते अमल ईअं कबो आहे जीअं अहल बेतन अमल करे ॾेखारियो आहे सुभान अल्लाह जॾहिं अहल बेतन जो काफ़िलो निकिरे पियो यज़ीद जी दरबार में पहुचे दिमश्क जी बाज़ार मां हीअं काफ़िलो वञे पियो 18 सिर हुया अहल बेतन जा ज़हरा जे चमनिस्तान जा गुलाब जा गुल हुया जंहिंजा सर नेज़े ते सुवार हुया हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथनि में हथ कड़ियूं हुयूं हीअं मैदाने दिमश्क जी बाज़ार मां वञनि पिया हज़रत सईदा ज़ैनब साइण ॾिठो रिवायतुनि में अचे थो त बीबी ज़ैनब साइण किथे कोन रुनी हुई हिकिड़ो इन जॻह ते रुनी हुई मैदान करबला में ॿियो हज़रत सईदना इमाम आली मक़ाम जे जसद अथर ते शहादत खां पोइ रुनी हुई ॿियो रुनी हुई जॾहिं नाने नबी जे रोज़े पाक ते पहुती हुई लुड़क उन जे साम्हूं वाहिबा आहिनि जेको दिलि जाए ॾियण वारो हुजे जेको दिल जाए न दे उन जे साम्हूं अखियुनि जा लुड़क पाणी ज़ायो नाहे कबो जेको दिलासो न दे ज़ैनब खे ख़बर हुई त इब्ने ज़ियाद दिलासो न ॾींदो यज़ीद दिलासो न ॾींदो पर जॾहिं नाने नबी जे हुज़ूर में आई ओॾी महिल काफ़िले वारा बि गॾु हुया अम्मा ज़ैनब साइण वाक़ियो बयान कयो मुंहिंजा नाना साईं तुझे अली असगर के हीअं तीर लगा हुया तुझो अली अकबर हीअं कुर्बान थियो हुयो तुझे शहजादे हुसैन जे जिस्म ते हीअं घोड़ा डोड़ाया हुया
ये मुंहिंजी ज़ुबान है मुंह जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान है मुंह जो कलम ओ हर हूर हुसैन खे हार विधा हर हूर हुसैन खे हार विधा वही करबल बणजी बाग़े इरम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान है मुंह जो कलम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। जॾहिं दिमश्क जी बाज़ार मां अम्मा ज़ैनब साइण जो गुज़र थियो आहे हिकिड़ी कुराड़ी औरत आहे जेका हज़रत अम्मा ज़ैनब साइण जो काफ़िलो ॾिसी पाणी खणी आई आहे कपिड़ा खणी आई आहे पंहिंजे नौकरनि चाकरनि सां बचड़नि खे पाणी पई पियारे जेके मैदान करबला जा राही हुया उन्हनि खे कंहिंखे पाणी पई पियारे कंहिंखे कपिड़ा पई ओढ़ाए अम्मा ज़ैनब साइण फरमायो त अम्मा तूं केरु आहीं जेको हिन मुसाफ़िरी में असां मुसाफ़िरनि जी सार लथी अथई असां परदेसियुनि जी सार लधी अथई को पाणी पियारण वारो नाहे को असांखे दिल जाए ॾियण वारो नाहे अॼु असांखे हिन जाइ ते तो पाणी पियारियो आहे तूं केरु आहीं हज़रत सईदा ज़ैनब साइण खे उहा कुराड़ी चवे थी साइण मां मदीने पाक जी रहवासिण हुयसि मुंहिंजो नंढपण मदीने जी गलियुनि में गुज़रियो आहे मां फातिमतु ज़हरा जे घर में ख़िदमत कंदी हुयसि साइण जी नौकरियाणी हूंदी हुयसि मुंहिंजी शादी पई थिए माइटनि मूंखे शाम मुल्क में परणायो मुंहिंजी शादी थिए पई आख़िरी ॾींहं ते रुख़सती वक़्तु अम्मा फातिमतु ज़हरा जे हुज़ूर में आयसि अचे अर्ज़ु कयमि ओ अम्मा मां वञा थी दिमश्क शहर में परणायो थो वञे मूंखे का आख़िरी नसीहत फरमायो जॾहिं फातिमतु ज़हरा दिमश्क जो नालो ॿुधो आहे त ज़हरा जे अखियुनि में लुड़क वही आया फरमाई ओ कुराड़ी तो मुंहिंजी बानी तूं दिमश्क वञी थी हिकिड़ी नसीहत थई जो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो जो दिमश्क जी बाज़ार हूंदी इन बाज़ार मां हिकिड़ो असीरनि जो काफ़िलो ईंदो जिनजे नौजवाननि खे कैदी बणायो वेंदो जिनजे मर्दनि जा सिर नेज़े ते सुवार हूंदा जॾहिं इहो मैदान दिमश्क मां काफ़िलो गुज़रे त उन्हनि खे पाणी प्यार जा उन्हनि खे कपिड़ा ओढ़ाए जा बुखारा हुजनि उन्हनि खे मानी खाराए जा अम्मा मां पंहिंजी मालिकियाणी फातिमतु ज़हरा जी नसीहत ते अमल थी कयां अॼु काफ़िलो आयो आहे भायां थी त अम्मा हिन काफ़िले जे लाइ इशारो कयो हुयो हज़रत बीबी ज़ैनब साइण जो अम्मा जो नालो ॿुधो आहे साइण जे अखियुनि में लुड़क अची विया फरमाइनि था ओ कुराड़ी घुर तोखे कहिड़ी दुआ ॾियूं अॼु घुर त तुंहिंजे लाइ दुआ घुरूं साइण खे चवे थी किबला ओ साइण ॿी का दुआ नाहे बस हिकिड़ी दुआ जी इल्तिजा है जो जॾहिं अम्मा फातिमतु ज़हरा जे घर में हुयसि हाणे उम्मीद आहे मरण वारी आहियां कुराड़ी थी वई आहियां पर हिकिड़ी उम्मीद दिल में आहे जो फातिमतु ज़हरा जे घर में हिकिड़ी नंढड़ी ज़ैनब नाले न्याणी हुई जंहिंखे हंज में खेॾाईंदी हुयसि हिकिड़ो हुसैन हुयो जंहिंखे झोली में खणी घुमाईंदी हुयसि अम्मा मूंखे उम्मीद आहे दुआ घुर त अल्लाह मूंखे हुसैन जी ज़ियारत कराए मूंखे ज़ैनब जो चेहरो ॾेखारे जॾहिं बीबी ज़ैनब साइणी इहा ॻाल्हि ॿुधी आहे अखियुनि मां लुड़क वेही आया फरमाइनि था ओ कुराड़ी कंहिंजी दुआ कलाक में क़बूल थिए महीने में क़बूल थिए तुंहिंजी दुआ हिते क़बूल
अल्लाहु अकबर। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ओ मुसलमानो, ओ करम आबाद शरीफ में अचण वारो नबी जे बचड़न दर्स दिनो त दीन ते अमल इएं कबो आ जियां असां अमल करे ॾेखारियो आहे। अज तू मुसलमान सदाई, अज तू ईमान वारो सदाई, अज तू ईमान ते अमल न करी, अज तू इमाम आली मकाम जो हुबदार सदाई, ईमान वारो सदाई, वरी मस्जिद जो पंध नसीब न थई, पेट में रिश्वत खाईंदो वती, हराम भरींदो वती, व्याज ते रोज़ी कंदो वती, मदीने वारे साईं खे नाराज करी, करबला जे शहीदन खे नाराज करी। ओ मिठा यो तोखे जुगाए नथो जे अहल बैतन जो हुबदार आहीं, मदीने वारे साईं सां हुब थई त अज राज़ी कर महबूब खे। इहो पंहिंजे जान जे मथां ज़ुल्म न कर, पंहिंजो पाण खे बदकारी में विझी अहिड़ो ज़ुल्म न कर जंहिंसां तोखे कंध खणणो न पवे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मदीने वारे साईं जे हुज़ूर में ईंदासीं, साईं फरमाइनि त ओ मुंहिंजा उम्मती, जे दीन जे लाइ मूं पंहिंजो बच्चो हुसैन कुर्बान कयो हुयो, मूं पंहिंजा शहज़ादा कुर्बान कया हुया, तो हुन दीन ते केतिरो अमल कयो आ। ॿुधा त साईं खे कंध कहिड़ो ॾेखारींदे, कहिड़ो जवाब ॾींदे। अॼु अमल करण वारो थी त सुभाणे कंध खणण जहिड़ा थियूं। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या ऐ सोना मदनी मही में मना न सघियुम, सोना मदनी मही में मना न सघियुम, सुती किस्मत निंदरूं जगा न सघियुम, सोना मदनी मही में मना न सघियुम। ओ मिठा मुझे महबूब मदीने वारे साईं के याद कर, उन जी गुलामी इख्तियार कर, सच्चो मुसलमान थी ॾेखार, सच्चो ईमान वारो थी ॾेखार, ईमान जे मथां अमल करे ॾेखार, ईमान जे मथां पुख्तगी इख्तियार कर। कुरान फरमायो त इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह, बेशक उहे माण्हू जिन चयो असांजो रब अल्लाह आ। असांजो रब, ॻाल्हायो असांजो रब, करमाबाद वारनि जो रब, वॾे आवाज़ सां चयो असांजो रब, चओ अल्लाह। का ज़बान ख़ामोश न रहे, मोहब्बत सां चओ अल्लाह अल्लाह। कुरान तो फरमाए जंहिं चयो असांजो रब अल्लाह आ, सुमस्तकामू, इन ते इस्तिकामत धारे बीठा, मज़बूत थी बीठा, ॿिए के पासे न वझायनि, दुनिया जूं हवाऊं लॻियूं, रिश्तनि जा ॾुख ॾाझड़ा मिलिया, माइट बि रुसनि पिया, दोस्त बि रुसनि पिया, पर चवे थो यार तव्हांजी दोस्ती तव्हांखे क़बूल, मां त अल्लाह जो बानो आहियां। जॾहिं अल्लाह जे नाले ते इस्तिकामत धारे बीठा, कुरान तो फरमाए त तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। मलाइका लही ईंदा आहिनि उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ। आसमान जा मलाइक लही ईंदा आहिनि जेके अल्लाह जे नाले ते मज़बूत थी बीहंदा आहिनि, चवंदा आहिनि दिलगीर न थी, ॾुखारो न थी, परेशान न थी, तुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे, तोखे ख़ुशख़बरी आहे, दुनिया जे ॾुखनि खां बि निजात आहे, त आख़िरत में रब तुंहिंजे लाइ जन्नत जो ऐलान करे छॾियो आहे। छा खपे अञा?
दुनिया दुख दर्द परेशानियों भी लही वियूं, आखिरत में मदीने वारे जी शिफात भी नसीब थी वई, जन्नत में महबूब जो पाड़ो भी नसीब थी वियो। अञा छा खपेव? तोखे कहिड़ो दर खपे? हाणे हिकिड़ो दर हुयो यजीद वारो, हिकिड़ो दर हुयो निमरूद वारो, हिकिड़ो दर हुयो फिरौन ऐं अबू जहल वारो, ऐं हिकिड़ो दर हुयो इब्राहिम खलीलुल्लाह वारो, मूसा कलीमुल्लाह वारो, मोहम्मद मुस्तफा करीम वारो। बई राहूं अचनि पियो, रस्ता त ठहनि पिया न, हर को पंहिंजे रस्ते ते महिनत करे पियो। शैतान जा अबू जेल जा ऐं साईं मुंहिंजा फिरौन जा पोइ लॻो उन रस्ते खे सिधो कंदा था अचनि पिया अॼु ताईं। ऐं हे आशिक आहिनि दिलबर साईं जहिड़ा जेके मदीने वारे साईं जे रस्ते जी तामीर कनि पिया। तव्हांखे कहिड़ो रस्तो खपे? हो शैतान वारो या मदीने वारो? चओ त मूंखां मुंहिंजो पिरी मौला न खसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, लख भेरा लोक, चओ लख भेरा ओ बिया सूर मिलिया त सही वेंदुसि, मदनी जे रुठो त मरी वेंदुसि, मदनी जे रुठो त मरी वेंदुसि, कन पंहिंजो पिरी तन पांध पुसे, लख भेरा लोक रुसे त रुसे, ओ लख भेरा। दुनिया रुसे थी त रुसण दे। चओ त बा कहिड़ो तव्हां असांखे अटो पहुचाईंदो? आओ न, माइट कावड़जी ईंदा, कहिड़ो तुंहिंजो धन ॿधंदा अचे। दुनिया वारा कावड़जी वेंदा, वॾेरो कावड़जी वेंदो, सरदार कावड़जी वेंदो, तुंहिंजी ज़िंदगी कोन ख़त्म कंदो। भला जे मौत बि अची वियो मदीने वारे साईं जी राह में त महबूब जे आशिकनि में क़यामत जे ॾिहाड़े उथारिया वेंदासीं। तू परेशान छाजे लाइ थो थी? दुनिया जी ज़िंदगी जे करे, दुनिया जे मामूली ॾुखनि ग़मनि जे करे परेशान छो थो थी? सच्चो ईमानदार पक्को मोमिन थी ॾेखार, ॾिस त अल्लाह तुंहिंजी कीअं थो मदद फरमाए। ईमान जूं निशानियूं ॿुधायूं अथमांव, अमल कंदो त इंशाअल्लाह मोमिननि जी जमात में हूंदासीं। हा वाह, अमल कंदो कि न कोन कंदो? नेक साले थियो, सदोरा थियो त अल्लाह राज़ी थे, अल्लाह जो हबीब शल राज़ी थे। 5 वक्त निमाज पढ़ो, निमाज असली कज़ा न कयो। दाढ़ी बा शरा सुन्नत मुताबिक मुठ बराबर रखो, वधी वञे त परवाह न आहे, उन खां घटि दाढ़ी न रखो। साईं मुंहिंजा हलाल खाओ, व्याज खां पाण बि बचो, पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे यारनि दोस्तनि खे व्याज खां बचायो। रिश्वत वठण खां पंहिंजो पाण खे बचायो। पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी, पंहिंजी धरती सिंध सगोरी जी सूंह थियो, रिश्वत वठण वारा न थियो, इंसाफ़ करण वारा थियो। कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, कुरान तो फरमाए पाण बि जहन्नम खां बचो, पंहिंजे बच्चनि खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो। नेक साले थियो। निमाज़ जो त अॼु चओ त करमाबाद खां शुरूआत था कयूं, वरी मरण ताईं निमाज़ कोन छॾींदासीं। ज़ोहर निमाज़ गॾिजी था पढ़ूं, इंशाअल्लाह वरी निमाज़ मरण ताईं कोन छॾींदासीं। क़बूल आहे ॻाल्हि की न कोन्हे? जंहिंखे क़बूल आहे हथ त मथे खणे मारे सां। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे सभई गॾिजी मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी सिहत जे लाइ दुआ घुरो। साईं जन राति हिते हुया, आया हुया, तबियत सही कोन हुई, इन करे राति जो मोटी विया। मां पंहिंजो जलसो छॾे आयो आहियां। मुंहिंजो टंडे अल यार में जलसो हुयो। साईं जन फरमाए मुंहिंजी तबियत सही न आहे, पुट तूं वञ, करमाबाद में फ़क़ीर ईंदा, नसीहत थींदी इंशाअल्लाह। दुआ घुरो त अल्लाह साईं जन खे सिहत ॾे त हे मेला वरी वरी थींदा रहंदा। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबी अजमईन। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा, ख़ताऊं दरगुज़र फरमा, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा।
साइलन जा सवाल पूरा फरमा, मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं आसान फरमा, उहे कम करा जन में तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी थे। हे मुंहिंजा मौला, अज हिन महफ़िल में जेकी भी परे परे खां पंधड़ा करे दिल में मुरादूं तमन्नाऊं खणी आया आहिनि, मौला सभिनी जे दिल जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। के रिज़्क़ जा तलबगार आहिनि, के नौकरी जा तलबगार आहिनि, उन्हनि खे सुठी नौकरी हलाल रोज़ी अता फरमा। के बीमारियुनि जा मारिया आहिनि, उन्हनि जूं बीमारियूं दूर फरमा। कंजे मथां कूड़ा केस आहिनि, उन्हनि जा केस हल फरमा। के मुंहिंजा मौला कर्ज़नि जा मारिया आहिनि, उन्हनि जा कर्ज़ दूर फरमा। के बीमार आहिनि, उन्हनि खे शिफ़ा अता फरमा। के तंग दस्त आहिनि, ॿनी ॿारनि जूं परेशानियूं आहिनि, वनीअ जूं ऐं घर जूं परेशानियूं आहिनि, मौला अॼु सभिनी जे ख़ाली झोलियुनि खे पंहिंजी रहमत सां सरशार फरमा। जेकी बि हिन दुआ ते आमीन चवनि था, तन सभिनी जा जाइज़ मक़सद पूरा फरमा। मदीने वारे साईं जे सदके मुंहिंजे मिठड़े मुर्शिद दिलबर साईं खे सिहत आफ़ियत अता फरमा, तंदुरुस्ती अता फरमा, उन्हनि जो सायो असां ते क़ाइम ऐं दाइम फरमा। तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि हबीब।